इन वक्त मौजूद आहियूं जनी भरिसां जेको पीटीआई हुकूमत ऐं पीटीआई जे माण्हुनि अॻुवाननि जिते हिते हिकु हक़ूक़ जो मार्च जे हवाले सां प्रोग्राम कयो आहे। वधीक असां हिते मौजूद अॻुवाननि खां पुछा कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं पियो वञे। ॾिसो, हिन हक़ूक़ मार्च जी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां डिमांड आहे सिंध जी आवाम जी त जेके सिंध जा बेसिक हक़ूक़ आहिनि, असांजा स्कूल बंदि पिया आहिनि, असांजूं अस्पतालूं सही नथियूं हलनि। तव्हां NICVD जी तारीफ़ कयो था, पर उहो हिकिड़ो सिर्फ़ु बेसिक ऑपरेशन करे थी, उनजे अलावा कोई कमु नथी करे। दवाऊं तव्हांजो रोडनि ते विकामजनि थियूं, रोड रस्ता तबाह आहिनि सिंध जा। कहिड़ी अहिड़ी बेसिक इंस्टीट्यूशन, सफ़ाई सुथराई, लोकल गवर्नमेंट, हर इंस्टीट्यूशन तबाह पई आहे। असां उहे बेसिक हक़ूक़ था घुरूं सिंध जा ज़रदारी साहब खां, त उहे सिंध खे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि। सर, जेका PP हुकूमत जेका अवामी लॉन्ग मार्च करे पई, उन हवाले सां जो छा चवणु? ॾिसो, उहो हिकिड़ो ड्रामेबाज़ी आहे, अवाम खे बेवकूफ़ ठाहिण जी हिकिड़ी नई तरीक़ेकार आहे। मां नथो सम्झां त इन मां कुझु हासिलु थींदो। अवाम सम्झी चुकी आहे, इहो बसि हिकिड़ो पॉलिटिकल मूवमेंट आहे त असां मूव कयूं ऐं कुझु ॾेखारियूं सिंध जे माण्हुनि खे। सर, PTI गवर्नमेंट बि सिंध में उहा ख़ासि कमु न करे सघी आहे, उन हवाले सां जो छा चवणु? उन जेके सभिनी खां वॾी रुकावट आहे 18वीं तरमीम सिंध में। मां पंहिंजे इलाइक़े जे 15-20 स्कूलनि लाइ फंड वठी थो अचां फेडरल गवर्नमेंट खां, सिंध गवर्नमेंट NOC नथी ॾे। त 18वीं तरमीम में सिंध फेडरल गवर्नमेंट खे कंहिं शइ जी इजाज़त न आहे त उहो सूबे में कुझु मुदाख़लत करे सघे। उन जे करे परफॉर्मेंस वाकई उन्हनि जी सिंध में न रही आहे। सर, जेको अव्हांखे बि ख़बर हूंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में मुसलसिल मतिलबु एहतिजाज कंदी रही आहे PTI गवर्नमेंट जे ख़िलाफ़। वरी हिकिड़ो ॿियो वरी ट्रैक्टर रैली जेको हारी मार्च बि कढियो, उन हवाले सां जो छा चवणु? उहे बि सभु ड्रामेबाज़ियूं हुयूं। हारी मार्च में मूंखे हिकु सिंध में हारी नज़र न आयो, ऐं मां सम्झां थो त हिन बेफ़ाइदा हिकिड़ो मार्च हुयो जंहिंजो को खड़ तेर न निकिरंदो हिन मां। जे न सुञाणी सच खे वे मतनी वटि, अमल खे अधु करे पाण हणंदा पट, मेहर तनी वटि पट जा परखूं परस जा। असांजो मक़सदु इहो आहे त माण्हुनि सां जेको आहे न, उनखे मुख़्तलिफ़ कूड़नि ठगियुनि सां बहाननि सां भुट्टे नाले सां असां काफ़ी लुटिया फुरिया आहियूं। असांजो जेको तव्हां आम माण्हू सम्झे थो त सिंध जे अवाम जो जेको आहे पैसो जेको आहे रोडनि ते, सिहत जे हवाले सां, तालीम जे हवाले सां उन वॾे पैमाने करप्शन थिए थी, उहो सही नमूने इस्तेमालु थिए त असांजी सिंध सोनी आहे। उहो हिते वॾे पैमाने ते वंड विरासत थिए थी। वंड विरासत जे करे असांजी सिंध पोइते आहे ऐं सिंध असांजी मालामाल आहे, ऐं उहो सिंध जे माण्हू खे बुनियादी हक़ ॾिनो नथो वञे। माण्हुनि में शऊर पैदा थियो। हीअ जेके लुटेरा आहिनि, चोर आहिनि, तव्हां ॾिठो त डंडे वली मोहम्मद में भंडनि सां जेका ज़्यादती कई वई, उहो केरु आहे? अञा ताईं जेको आहे 10% जेको मशहूरु माण्हू आहे, उनजी जेका भेण मशहूरु आहे, उन सॼी सिंध खे तबाह करे छॾियो आहे, बर्बादु करे छॾियो आहे। भुट्टो साहिबु शहीद थी वियो, पर सिंध जो अवाम आख़िर कंहिंजो कर्ज़ी आहे? आख़िर कर्ज़ लाहिणु पवणो, माण्हुनि में शौर पैदा करिणो पवंदो। कुझु मसाइला मसाइल आहिनि। इमरान ख़ान इहो हक़ वारो माण्हू आहे। इहो जेकॾहिं असां अॻिते आयो आहे, उहो माण्हू खे बुनियादी हक़ वठी ॾींदो। असांजो मक़सदु बि इहो आहे त माण्हू खे जेके असांजा बुनियादी हक़ आहिनि, सिहत आहे, तालीम आहे, ऐं असांजो जेको आहे घरु आहे, रियासत जो कमु आहे, अमन अमान क़ाइमु करणो, घर ॾियणो, सिहत ॾियणो, तालीम ॾियणो, उन में नाकाम बि आहे। असां उन मुतालबो कयूं था त जेको आहे उनखे बुनियादी हक़ न वञनि। माण्हू को मरे थो त अस्पताल में एम्बुलेंस कोन्हे, गदा गारे ते, साइकिल ते, चुंकी ते लाश ढोए था वञनि। इहा सिंधी माण्हू जी तोहीन आहे। सिंध में वॾी जेका नाइंसाफ़ी आहे या शिकायत आहे या किराए आहे, उहा करप्शन आहे। तमामु वॾी तादाद में तक़रीबन समूरा जेके बजट अचे थी ख़र्च नथी थिए। तमामु वॾी तादाद में करप्शन आहे, जंहिंजो को तदारुक ई नथो थिए। माण्हू किराए करे करे थकिजी पिया आहिनि। अवाम खे कोई रिलीफ न आहे, कुझु बि न आहे, को तरक़ियाती कमु न आहे। तव्हां शिकारपुर में ई बि अचो त तव्हांखे खाना पूरी मिलंदी, पर तरक़ियाती कमु न आहे। हर शइ ते जेके गवर्नमेंट जा माण्हू आहिनि उहे क़ाबिज़ आहिनि, नाजाइज़ कब्ज़ा आहिनि, नाजाइज़ कब्ज़ा थियनि, ख़ासि करे म्यूनसिपलिटी खे वठो या ॿियनि खे, त अवाम खे कोई रिलीफ न आहे। हीअ एतिरी वॾी तादाद में अवाम पंहिंजो एतिराज़ रिकॉर्ड कराइण रही आहे। या हुनजो हिकिड़ो जेका सम्झो हिकिड़ी बग़ावत आहे। सही थकिजी पिया आहिनि, इन करे लॉन्ग मार्च शुरू कई वई आहे अवाम खे गॾु खणी। जेके सुता पिया आहिनि सिंध खे जेके हक़ नथा मिलनि, सिंध खे सुजाॻ कयूं, पंहिंजे हक़ न उथी करणु।